solution. Let x equal to 43.68 hold 5 into radical 0.057 hold cube upon 3.048 hold 4. Taking log on both sides, log x equal to log 43.685 hold 5 into log 0.057 hold cube radical upon log 3.048 hold 4. log ॾेई करे हाणे असीं log जा लॉ यूज़ कंदासीं. 5 रेज़्ड पावर में आहे त 5 log 43.68 इंटू जो थींदी उहा प्लस थी वेंदी त हीअ थींदो साईं असांजो log. त हिन में असांजो 0.057 ही log x इक्वल हाणे असीं अञा ही आहे थोरो मुख़्तसर हिनखे कंदा ईंदासीं. हिते सां जेकॾहिं असां 5 इंटू log जो असां ऐं वैल्यू फाइंड कयूं त उहो असांजो थींदो log 43.68 इक्वल ये असांजो जवाब आयो 1.6402. ये असांजी प्लस ये जेको असांजो रेज़ पार्ट ठहंदो 3.3/2 इंटू रेज़ ऐं log असां वैल्यू फाइंड कयूं. log जो असां हिकिड़ो स्टेप असां हिते खुटायूं था. log 0.05 057 इक्वल असांजे log में आयो माइनस में आयो आहे लिखंदासीं माइनस 1.244. ब्रैकेट में लिखी छॾियूं छो त माइनस में वैल्यू आहे -4 इंटू असां log कढूं log 0.057 ये असांजो आहे 357 आहे पान में जेको आहे उहो असांजो 3.048 असांजी मिस्टेक थी वई आहे. असां मथां वारो वैल्यू त लिखी ऐं हेठि वारो असां हिते लिखंदासीं. असां log कढंदासीं log 3.048 इक्वल ये असांजो जवाब आयो 0.4840. ये असां log कैलकुलेटर ज़रिए log जो वैल्यू फाइंड थी वियो. हाणे असीं log x इक्वल मल्टीप्लाई कंदासीं. ये असांजो जवाब आयो 8.201 ही प्लस ही जेको असांजो आहे अपान में आहे क्रॉस मल्टीप्लिकेशन आहे त हीअ असां हिनखे डिवाइड कंदासीं. ये असांजो पर प्लस इंटू माइनस ये असांजो जेको आंसर ईंदो उहो माइनस में ईंदो. हीअ ईंदो असांजो 0.622. इहो असां वरी 3 सां असां मल्टीप्लाई कंदासीं. असांजो जवाब आयो 1.866. उन खां बाद में असांजो माइनस ये असां मल्टीप्लाई कंदासीं 4 इंटू 0.4840 इक्वल ये असांजो जवाब आहे 1.936.
log x इक्वल माइनस आंसर आयो 4.399 यानी log x असांखे मिली वई 4.399 त हाणे असां log खे जेकर असां हिन पासे खणी ईंदासीं त हीअ असांजो एंटी लॉग थी वेंदो x इक्वल टू एंटी लॉग 4.399 हाणे असीं 4.399 जो असां एंटी लॉग फाइंड कंदासीं उनमें असां शिफ्ट प्रेस करे लॉग खे प्रेस कंदासीं पोइ लिखंदासीं 4.399 इक्वल कंदासीं असांखे एक्स जो वैल्यू फाइंड थी वेंदो उहो आयो आहे 2506 हीअ आहे असांजो आंसर आहे।